बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, अमीर सी रहा हो प्रोग्राम वॉइस इट विद KTN न्यूज़। आहियां लैला निसार। नाज़रीन, मौसमियाती तब्दीली एक अहम मसलो बणजंदो वञे पियो ऐं मौसमियाती तब्दीली एक अहिड़ो मसलो बणजंदो वञे पियो जंहिं ते ॻाल्हाइण ऐं उनखे सम्झणु तमामु ज़रूरी आहे त इहो केतिरो सीरियस आहे ऐं हीउ अहिड़ो मसलो आहे जंहिंखे असीं का अहमियत न ॾींदा आहियूं। चवंदा आहियूं त ठीकु आहे, बरसाति पवे थी, या जेकॾहिं बरसातुनि में तेज़ी बि असांखे नज़र ईंदी आहे त ख़ैरु आहे, यानी इन्हनि खे असां पंहिंजी ज़िंदगी जो एॾो को ख़ासि हिसो न बणाईंदा आहियूं जेसीं ताईं का तबाही नथी अचे। जीअं त तव्हां ॾिठो हालिया जेके ॿोॾि आई उन केतिरी तबाही मचाई ऐं पोइ शायदि थोरो असांखे अहसासु ज़रूरु थियणु लॻो त वाक़ई मौसमियाती तब्दीली जहिड़ी शइ एग्ज़िस्ट करे थी। तीअं ई तव्हां हिन हफ़्ते ॾिठो त मौजूदा हुकूमत, पंहिंजी सूबाई हुकूमत जी ॻाल्हि करे वठूं त केतिरो कंसर्न लॻो पियो हुयो हुननि खे, जेकी हालिया पंहिंजो साइक्लोन प्रिडिक्ट कयो वियो मौसमियात खाते पारां, ऐं जेके साहिली पटीअ ते शहर आबाद थियल आहिनि, माण्हू आबाद थियल आहिनि, उन्हनि जे लाइ मौसमियात खाते ऐं पिणु PDM में बि जेको आहे अलर्ट, हाई अलर्ट जारी करे छॾियो। ऐं तव्हां ॾिठो त वॾो वज़ीर मुराद अली शाह बि कहिड़ो एक्टिवली उन्हनि साहिली पटनि जा दौरा कंदे असांखे नज़र आयो। सो बहरहाल अॼु असीं ॼाणींदासीं त क्लाइमेट चेंज, मौसमियाती तब्दीली जी मौजूदा सूरत हाल आख़िर छा आहे ऐं हीअ अचानक सां असीं ॾिसूं था या त बरसातुनि में शिदत असांखे नज़र अचे थी, या असीं ॾिसूं त गर्मियूं जेके आहिनि पंहिंजे वक़्त खां अॻु में अची वञनि थियूं, ऐं टे तरफ़ असीं ॾिसूं था त सामूंडी तूफ़ान जहिड़ी शइ बि एग्ज़िस्ट करे थी। मौसमियात खातो जेको आहे सामूंडी तूफ़ाननि जे लाइ बि असांखे उन्हनि जी अॻकथी करे थो ऐं ख़बर पवे थी, ऐं उहे एतिरा असीं चऊं त उन्हनि जो जेकी प्रिडिक्शन थिए थी उहा ॾाढी ख़तरनाक हुजे थी। जो तव्हां ॾिसो था त जेके साहिली पटी ते आबाद माण्हू हुया उन्हनि जी लॾ पलाण फ़ौरन सां शुरू थी वई। सो बहरहाल समूरे मसइले खे असीं सम्झंदासीं त मौसमियाती तब्दीली छा वाक़ई में हिकु सीरियस इशू आहे ऐं इन ते ॻाल्हाइणु सम्झणु इनखे केतिरो ज़रूरी आहे। ऐं उनखां अलावा तव्हां इहो बि ॾिसंदा हूंदव त खोड़ सारियूं अहिड़ियूं ऑर्गनाइज़ेशन्स आहिनि जेके कमु कनि थियूं मौसमियाती तब्दीली ते, क्लाइमेट चेंज ते। त उहे आख़िर कमु कहिड़ो कनि थियूं, छा अव्हांखे ख़बर आहे त उहे कीअं एक्टिव रहनि थियूं, किथे वञनि थियूं ऐं मौसमियाती तब्दीली ते कीअं ॻाल्हि कनि थियूं, कीअं माण्हुनि ताईं हू उन्हनि खे सम्झाइनि था त हीअ आख़िर मसइलो जेकर एग्ज़िस्ट करे थो त हिन जा छा फैक्टर्स आहिनि, छा सबब आहिनि ऐं माण्हू उन्हनि खे सीरियस वठनि बि था या न। सो बहरहाल पंहिंजे महिमान जो तव्हां सां तारुफ़ कराईंदी हलां थी। मूंखे स्टूडियोज़ में जॉइन कयो आहे WWF मां, वर्ल्ड वाइड फंड हिकु ऑर्गनाइज़ेशन आहे, उन जा मैनेजर आहिनि जवाद उमर ख़ान साहब। उन्हनि सां असीं ॻाल्हि ॿोल कंदासीं। जवाद साहब अस्सलाम वालेकुम और बहुत शुक्रिया कि आपने इतने अहम टॉपिक पे जो है टाइम निकाला और हमें दिया। ॿिए तरफ़ नाज़रीन तव्हां असांखे वीडियो लिंक ते जॉइन कयो आहे जावेद सोज़ हालाई साहब, जेके सिंध कम्यूनिटी फाउंडेशन जा एग्ज़ीक्यूटिव डायरेक्टर आहिनि ऐं गॾोगॾु हुननि खे ग्लोबल अवॉर्ड बि मिलियल आहे क्लाइमेट चेंज ऐं क्लाइमेट लिटरेसी ते। हुननि ॾाढो सुठो कमु कयो जंहिंजे नतीजे में हुननि खे ग्लोबली अवॉर्ड सां बि नवाज़ियो वियो ऐं हुननि जो 20 सालनि जो तजुर्बो आहे डेवलपमेंट जे सेक्टर में। सो जावेद साहब अस्सलाम वालेकुम, अव्हांखे बि असीं पंहिंजे शो में भलीकार चऊं था, तव्हांजी महिरबानी जी। ऐं टे तरफ़ नाज़रीन मूंखे फ़ोन लाइन ते ॿिया बि महिमान जॉइन करण वारा आहिनि, बल्कि करे चुका आहिनि, नासिर पंवर साहब ऐं सरदार सरफराज़ साहब। नासिर साहब अस्सलाम वालेकुम, जेके एनवायरमेंटलिस्ट आहिनि, तव्हांजी वॾी महिरबानी त तव्हां टाइम ॾिनो। ऐं सरदार सरफराज़ भी असां सां टेलीफोन लाइन ते मौजूदु आहिनि, बल्कि थोड़ी देर में असांखे जॉइन करे वठंदा। जेके चीफ मेट्रोलॉजिस्ट आहिनि उन्हनि सां बि असीं ॻाल्हि ॿोल कंदासीं। जेको सामूंडी तूफ़ान ते हिन भेरे चर्चा थी, ॻाल्हियूं थियूं, उनजी अॻकथी कई वई। बहरहाल इन असीं तव्हांजी तमामु महिमाननि जी इजाज़त खां ऐं शुरूआत करणु चाहींदसि। जेके स्टूडियो में असांजा महिमान आयल आहिनि जवाद उमर ख़ान साहब, जावेद साहब, नासिर साहब, तव्हांजी इजाज़त खां। जवाद साहब आपसे ही शुरुआत करते हैं कि आप जैसी ऑर्गेनाइजेशंस, बल्कि चूंकि आपका ताल्लुक WWF से है तो हम शुरुआत ज़रा वहाँ से कर लेते हैं कि आप जैसी ऑर्गेनाइजेशंस क्लाइमेट चेंज जैसे इशू को एड्रेस करने के लिए काम करती हैं, ऐसा ही है, लेकिन वो काम क्या करती हैं और कैसे करती हैं और इससे क्या लोगों को कोई फ़ायदा भी होता है या नहीं? जी बिल्कुल, थैंक यू सो मच फॉर इनवाइटिंग मी इन योर स्टूडियो। ऐसा है कि बीइंग WWF जो है हमारी मतलब मेन कोशिश यही रहती है कि आपको पता है कि आजकल क्लाइमेट चेंज पे जो करंट चल रहा है कि आप क्लाइमेट इंड्यूस माइग्रेशंस के इशू आ रहे हैं, क्लाइमेट चेंज के इम्पैक्ट्स रैपिडली बहुत आपको नज़र आ रहे हैं। जैसा कि आपने इंट्रोडक्शन में भी बताया कि डिफरेंट सॉर्ट्स ऑफ फ्लड्स आ रहे हैं, रेन जो है ना वो अनप्रेडिक्टेड रेन्स हो रही हैं, साइक्लोन्स आ रहे हैं, तो इससे एक बड़ा इम्पैक्ट हो रहा है और डेफिनेटली इससे लॉस ऑफ लाइफ भी हो रहा है और लॉस एंड डैमेजेस के बहुत सारे इश्यूज आपके सामने आ रहे हैं। तो बीइंग WWF व्हाट वी आर ट्राइंग टू डू कि वी आर क्रिएटिंग द अवेयरनेस एट मास लेवल और कम्युनिटीज़ को नॉट क्रिएटिंग द अवेयरनेस। अलॉन्ग विद दैट हम अपनी उन सारी कोशिशों को इस चीज़ में लगे हुए हैं कि हमने क्लाइमेट इंड्यूस माइग्रेशंस को भी स्टॉप करना है,
जैसे कि आप देख सकते हैं कि लोगों की वल्नरेबिलिटी टूवर्ड्स दीज क्लाइमेट चेंज इंक्रीज़ होती जा रही है। तो हमें बहुत ज़रूरत है कि हम उस वल्नरेबिलिटी को असेस करें कि उस वल्नरेबिलिटी के अकॉर्डिंग आपने कैसे लोगों की रेजिलियंस बढ़ानी है, कैसे अडॉप्टेबिलिटी उनकी बढ़ानी है। यू हैव टू डेवलप सम लोकल अडॉप्टेशन प्लान ऑफ एक्शंस जो रिलेटेड हैं एग्रीकल्चर सेक्टर से या फिशरीज सेक्टर से, ताकि जो वहाँ पे रहने वाले लोगों का लाइवलीहुड है जो कि क्लाइमेट चेंज के इम्पैक्ट की वजह से, सैलाब की वजह से, मैंग्रोव्स की जो है डिस्ट्रक्शन की वजह से, या जो है ना फ़िश की पॉपुलेशन में रिडक्शन की वजह से जो उनको इश्यूज़ फेस करने पड़ रहे हैं, उन सब का आपको एक अल्टरनेटिव रिसोर्स उनको प्रोवाइड करना है ताकि उनकी रेजिलियंस इंक्रीज़ हो और वो उस एरिया में ना रहें। अर्बनाइजेशन इज़ ऑल्सो अनदर बिग इशू, क्योंकि लोग जब अपने आपके पास प्रीवियस दौर में एग्जांपल्स मौजूद हैं मच्छर की और उसकी, जब कम्युनिटीज़ ने वहाँ से मूव किया तो इट डजेंट मीन कि अगर कम्युनिटी वहाँ से मूव कर गई है और जहाँ मूव कर आई है तो वहाँ पे जो है ना वो आपको सिर्फ अर्बन पॉपुलेशन पे एक तो प्रेशर पड़ेगा, उसका नुकसान उस पर्टिकुलर एरिया को भी होगा, क्योंकि जब कोई इंसान अपनी रहने वाली नेटिव जगह को छोड़ता है तो उसका इम्पैक्ट ये होता है कि वहाँ की पूरी बायोडाइवर्सिटी डिस्टर्ब हो जाती है। जो बर्ड्स के होस्टिंग ग्राउंड होते हैं या फिशेस के ब्रीडिंग ग्राउंड होते हैं या वहाँ पे होने वाले फौना एंड फ्लोरा की स्पीशीज़ हैं, तो वो सारी चीज़ें इम्पैक्ट होती हैं। और ये सबसे बड़ा इशू है कि क्लाइमेट चेंज की वजह से जो अब साइक्लोन्स आ रहे हैं, इनकी वजह से आपकी मरीन लाइफ और आपकी जो कोस्टल इकोसिस्टम की लाइफ है वो बहुत बुरी तरह से डिस्ट्रॉय हो रही है। ठीक है जवाद साहब, आपकी काफ़ी पॉइंट्स जो है वो आ चुकी हैं। जैसे आपने अपनी ऑर्गेनाइजेशन के बारे में बताया कि वो अवेयरनेस फैलाने के लिए जो है वो काम करी, इस पे हम और मज़ीद बात करेंगे। जावेद साहब तव्हां जी तरफ़ अचणु चाहींदसि, तव्हां जवाद साहब जो ॻाल्हियूं मौसमियाती तब्दीली जावेद साहब हाणे हिकु हक़ीक़त बणिजी वई आहे ऐं तव्हां ॾिसो था त ही हालिया जेकी बोड आई इन बि वॾे पैमाने ताईं तबाही मचाई ऐं हाणे वरी हिन हफ़्ते तव्हां ॾिठो त जेकी साइक्लोन जी अगकथी कई वई, साइक्लोन जो ख़तरो जेको बरक़रार रहियो उहो पंहिंजी जॻह ते आहे। त ही तव्हां छा सम्झो पिया त ही केतिरो सीरियस इशू आहे, सीरियस मामिलो आहे जंहिं ते कमु करण जी अशद ज़रूरत आहे? जी मुंहिंजे ख़्याल में त हिकिड़ो त हिन तरीक़े सां बि पाण खे सम्झण जी ज़रूरत आहे त पाकिस्तान जीअं त दुनिया जे अंदरि क्लाइमेट चेंज हिकिड़ो तमामु तेज़ीअ सां वधंदड़ वॾो मसइलो आहे। इंसानी ज़िंदगी ऐं इंसानी सिविलाइज़ेशन खे को जदीद दौर में को ख़तरो आहे त उहो क्लाइमेट चेंज जो आहे। उन में माहौलियाती मौसमियाती तब्दीली जो गॾियल हिकिड़ो जोड़जक आहे जेका न सिर्फ़ु इंसानी बका ते बि इम्पैक्ट करे रही आहे, पर उन सां गॾोगॾु जेके चरंद परिंदा आहिनि या जेको आब हवा आहे असांजे हयातियाती निज़ाम आहे मजमूई तौर ते उहो मुतासिर थियो आहे। ऐं पाकिस्तान जी असां फिगर ॾिसूं त गुज़िरियल साल खां पहिरीं ॿोॾ खां पहिरीं जेका सूरत हाल हुई माहौलियाती तब्दीलीअ जो जेको ख़तरनाक हुजण जो नंबर हो 8 नंबर ते हो, पर गुज़िरियल ॿोॾ वरी पाकिस्तान खे उन हिकिड़े कतार में हाणे बीहारियो आहे जेको नंबर शायदि पाकिस्तान जो हाणे 7 या 6 नंबर ते बीहंदो, जेको हिकिड़ो तमामु दुखदायक ॻाल्हि आहे। छो त पाकिस्तान माहौलियाती तब्दीलीअ जे ख़ासि करे जेके फैक्टर्स आहिनि उन्हनि खे वधाइण में त तमामु घटि पंहिंजो हिसो रखे थो। पर उनजे बावजूदि जेको सॼी दुनिया जे अंदरि फॉसिल फ्यूल जो इस्तेमालु थियो आहे उनजो वॾे में वॾो असरु असांजे खिते ते पियो आहे। ऐं ख़ासि करे ख़त इस्तवा जे हवाले सां असीं जेकॾहिं ॻाल्हायूं त पाकिस्तान उन ज़ोन जे अंदरि हलियो वियो आहे जंहिं ज़ोन जे अंदरि गर्मी पद जे अंदरि तमामु तेज़ीअ सां इज़ाफ़ो थी रहियो आहे। ऐं इहो इज़ाफ़ो असांखे असांजे सामूंडी पटीअ ते मिले थो जेको कंहिं ज़माने में तमामु घटि हूंदो हो, जंहिंजे करे केतिरनि ई फैक्टर्स खे गॾे असीं जेकॾहिं ॾिसूं था त न सिर्फ़ु असांजो जेको फर्टाइल लैंड वारो जेको हिसो हो उहो मुतासिर थिए थो बरसातुनि जे उन में जेका अणमुदाइतनि मींहंनि जे करे या ॾुकार जे करे, छो त उन में का हिकिड़ी कंसिस्टेंसी ऑफ रेन नथी रहे। जीअं कंहिं ज़माने में असीं मौसमनि जो जेकॾहिं चार्ट ठाहींदा हुआसीं त उन में सावण जे मौसम खे बरसातुनि जी मौसम सम्झियो वेंदो, पर गुज़िरियल 15-20 सालनि खां 2 ॾहाकनि खां उन जे अंदरि हिकिड़ो वॾो फ़र्क़ु अची वियो आहे। ऐं इहो फ़र्क़ु असांजे सामूंडी पटीअ जे अंदरि बि मौजूदु आहे, जंहिंजे करे ऐं सामूंडी पटी सिंध जे अंदरि ख़ासि करे इहा 2-3 तरफ़नि जे क्लाइमेट जो शिकार आहे। हिकिड़ो त उते सी लेवल राइज थिए थो, वर्ल्ड बैंक जी रिपोर्ट। अच्छा, सामूंडी पटी केड़नि शयुनि जो शिकार थिए थी जावेद साहब, इन ते वधीक ॻाल्हि कंदासीं। पहिरियों थोरो क्विकली तव्हां सभिनी महिमाननि जी राय ऐं शामिल करे वठां, पोइ वधीक इन गुफ़्तगू खे अॻिते वधायूं था। नासिर साहब बि असां सां गॾु मौजूदु आहिनि। नासिर साहब,
अब हाँ जी। छा पंहिंजो क्विकली इन ते राय ॾींदा पंहिंजो क्लाइमेट चेंज हिकु सीरियस इशू बणिजंदो वञे पियो छा तव्हांखे जी, जी। हुकूमत इन शइ ते तगड़ा क़दम जेको आहे खणंदे नज़र अचे पई या जेके जावेद साहब ऐं जवाद साहब ॻाल्हियूं कयूं उन्हनि सां तव्हां इतफ़ाक़ कंदा? जी ॻाल्हि इहा आहे त जेके अक़वाम मुतहदा जो इदारो आहे IPCC इंटर गवर्नमेंटल पैनल ऑन क्लाइमेट चेंज त उहे असांखे तक़रीबन हर साल ॿिए साल अहिड़े क़िस्म जूं वार्निंग जारी कंदा रहिया आहिनि मौसमी तब्दीलियुनि जे हवाले सां त असांखे मौसमी शिदतुनि जा वाक़िया जीअं तव्हां शुरू में चयो त चाहे उहो ॿोॾूं हुजनि चाहे ॾुकार हुजनि चाहे साइक्लोन हुजनि त हीट वेव तव्हां ॾिसो उहे बि असां वटि वधिया बिल्कुलु ऐं मजमूई तौर ते जेको ऊन्हारे जो जेको आहे पीरियड उहो वधियो आहे सियारे जो पीरियड घटियो आहे असां वटि 4 मौसमूं हूंदियूं ऐं उन मां तव्हां ॾिसो त विंटर जो पीरियड घटि थी वियो आहे सरल गाइब थी वियो आहे बहार गाइब थी वियो आहे त इन हवाले सां मजमूई तौर ते जेको आहे सो जेको समर आहे ऊन्हारो आहे उहो प्रोलॉन्ग थी वियो आहे उनजो ड्यूरेशन वधी वियो आहे त इन हवाले सां साइक्लोन जे हवाले सां बि इन्हनि इदारनि असांखे बार बार आगाह कंदा रहिया आहिनि त ॿुधाइनि था त हिन जो जेकी फ्रीक्वेंसी आहे मीन्स के साइक्लोन सामूंडी तूफ़ाननि जो जेको तइदाद आहे उन में का तब्दीली न ईंदी पर उनजी जेका इंटेंसिटी आहे मतिलबु शिदत जेका आहे उन में वाधारो थींदो त उहो वाधारो इन करे थींदो छाकाणि त जेके सामूंडी तूफ़ान आहिनि उहे तेज़ हवाउनि सां गॾु बरसातुनि जो सबबु थियनि था ऐं जेको असांजो अरबी समुंड आहे उहो उनखे असां कंपेयर कयूं ॿियनि समुंडनि दुनिया जे ॿियनि समुंडनि सां त उनजी जेका साइज़ आहे उहा घटि आहे ऐं सरासरी तौर ते अरबी समुंड में साल में 1 या 2 सामूंडी तूफ़ान अचनि था जिन मां कुझु वॾा सामूंडी तूफ़ान हूंदा त हर साल जेका चौमासे मानसून जी जेका मुंद हूंदी आहे उहा हूंदी आहे 15 अप्रैल खां 15 जुलाई ताईं ऐं उन में इहे इन्हनि जी मतिलबु इम्कान हूंदो आहे त सामूंडी तूफ़ान अची सघनि था ऐं ॿी जेका आहे सा पोस्ट मानसून मीन्स चौमासे जी जेका मुद आहे मानसून जी मुद ख़तमु थियण खां पोइ वारो जेको पीरियड आहे जेको 15 सेप्टेम्बर खां 15 दिसंबर ताईं आहे उन में बि अरबी समुंड में सामूंडी तूफ़ान जो इम्कान मौजूदु रहे थो त हिन वक़्त ताईं यानी जून जुलाई खां पोइ बि सामूंडी तूफ़ान जो ख़तरो पंहिंजी जॻह ते मौजूदु आहे तव्हां इहो चओ पिया जी सॉरी छा चयो जी तव्हां चयो पिया त पोस्ट मानसून जंहिंखे तव्हां कोट कयो त उते बि सामूंडी तूफ़ान जो यानी ही हिकिड़ी सामूंडी तूफ़ान जी लहर ॾिठीसीं अञा हिन खां बाद में बि यानी एक्सपेक्टेड आहे हिन ई साल न इहो मां तव्हांखे जनरल ट्रेंड थो ॿुधायां अच्छा त सामूंडी तूफ़ान जेको ट्रेंड हूंदो आहे उहो प्री मानसून बि थी सघे थो पोस्ट मानसून बि थी सघे थो ओके ओके ठीकु आहे इहो जेको साइकिल तव्हांखे मां ॿुधायां थो ठीकु आहे त सामूंडी तूफ़ान जो साइकिल ईअं डेवलप थिए थो ठीकु हिन आहे वक़्तु जेके बि असां वटि आया आहिनि सामूंडी तूफ़ान उहे मोस्टली ओमान या भारत जो जेके रियासत आहे गुजरात उन सां टकराइबा रहिया आहिनि ऐं जेको वेझे माज़ी में असां वटि वॾे में वॾो सामूंडी तूफ़ान आयो उहो 1999 में आयो जंहिंखे साइक्लोन 2A चयो थो वञे सही ऐं उन में ख़ासि करे बदीन ज़िलो जेको आहे सो तमामु घणो मुतासिर थियो ऐं काफ़ी इंसानी जानियूं जेके आहिनि से पंहिंजो माण्हू फौत थिया ऐं जानी तोड़े माली नुक़सान थियो जी बहरहाल तव्हां इहो चओ पिया त साइक्लोन्स में जेकी उहो त पंहिंजो उन ई हिसाब सां हलंदा पर जेकी उन्हनि जी इंटेंसिटी आहे शिदत आहे नासिर साहब जीअं चवनि था त उन में इज़ाफ़ो थी सके तो जवाद साहब आप इस हवाले से नासिर साहब ताने वरी से वापस ईंदासीं तो साइक्लोन्स की शिद्दत के बारे में बात करें कि ठीक है एक ट्रेंड जो ऑलरेडी प्रेजेंट है कि साइक्लोन्स होते हैं समुद्री तूफ़ान हमें नज़र आते हैं लेकिन क्लाइमेट चेंज की वजह से जो उनकी शिद्दत है वो बढ़ सकती है तो ये कितना हमारी मरीन लाइफ के लिए या जो साहिली जो लाइन है कोस्टल लाइन है जहाँ पे आबादी है तो उनके लिए कितना ये ख़तरनाक बन सकता है और कैसे हमारी मरीन लाइफ भी इससे डिस्टर्ब हो रही है? देखिए हमें ये समझने की बहुत ज़रूरत है कि जो मैन मेड लॉसेस है ना जो एक इंसान वी आर द क्रिएटर्स ऑफ दिस क्लाइमेट चेंज ठीक है आप देखें कि किस तरह से हमने जो अपने रिसोर्सेज को डिस्ट्रॉय किया है आपको इसके लिए ज़्यादा दूर जाने की ज़रूरत नहीं है। थोड़ा मैं इंटरफेयर करूँगी क्लाइमेट चेंज कुदरती मसला नहीं है? बिल्कुल है ये बिल्कुल कुदरती मसला है लेकिन उस कुदरती मसले को लाने के लिए इंसान ने बहुत बड़ा किरदार अदा किया। सही ठीक है देखिए आप देखें ना पहाड़ों की कटाइयाँ हो रही हैं जगह जगह पे दरख्तों की कटाइयाँ हो रही हैं कोई उससे संगे मरमर बना के अपने घर की टाइल्स बना रहा है जो कि एक आपका मज़हब भी कहता है कि पहाड़ जो हैं वो एक तरह से ज़मीन का बैलेंस बरकरार रखने के लिए है बिल्कुल ठीक है। इसी तरह जब आप नेचुरल रिसोर्सेज को डिस्ट्रॉय करेंगे आप नंबर ऑफ़ ट्रीज़ और मैंग्रोव्स इन सब को काटेंगे कि अपने एज अ फ्यूल वुड यूज़ करें उनको या उनको जो है ना आप दोबारा से रीग्रो ना करें। उसके अलावा आप ओवर फिशिंग करेंगे आपके पोस्ट हार्वेस्ट लॉसेस
इतने ज़्यादा मिलियन एंड बिलियन मेट्रिक टन में आपके पोस्ट हार्वेस्ट लॉसेज होते हैं, वो फिशेस जो नहीं है और आपके डिस्ट्रक्टेबल गेयर्स आप यूज़ कर रहे हैं, तो ये सारी चीज़ें जब आहिस्ता आहिस्ता बनती हैं तो वो कतरा कतरा जिस तरह दरिया बनता है, तो ये सब कम्यूलेट होकर आपको जो है ना क्लाइमेट चेंज की तरफ ले आती हैं। क्योंकि ज़ाहिर है उसके कहीं ना कहीं इम्पैक्ट तो आने हैं ना, जब आपकी इंडस्ट्रीज़ इतना ज़्यादा जो है ना धुआं छोड़ेंगी और आपके जो है ना जो कार्बन सिक्विस्टर्स हैं, जो मैंग्रोव्स हैं या दूसरे अर्बन फॉरेस्ट हैं जो कि बेसिकली रोल प्ले करते हैं उस सारी एयर को, जो कार्बन डाइऑक्साइड है उसको ऑब्जर्व करने का, जब आप उन्हें कट डाउन कर देंगे तो डेफिनेटली उसका इम्पैक्ट इसी फॉर्म में आएगा जो आप आज देख रहे हैं। तो आप साइक्लोन के हवाले से बात कर रहे हैं, उसके अलावा आप देखें गर्मी कितनी शदीद बढ़ गई है, बहुत ज़्यादा। देयर वॉज अ टाइम जब हम देखते हैं कि हम इस वक्त में भी, आज से ज़्यादा पुरानी बात नहीं है, 5-10 साल पीछे अगर आप चले जाएँ तो आप आराम से कराची की गर्मी बर्दाश्त भी कर सकते थे। वहाँ एसी की ज़रूरत जो थी, एसी बेसिकली एक लग्जरी होती थी कि किसी जगह पे होता था, लेकिन अब इट बिकम्स नेसेसिटी, आपकी एक ज़रूरत बन चुकी है। उसकी वजह यही है कि आपने इतने ज़्यादा पैमाने के ऊपर जो है ना डिस्ट्रक्शन करी कि अब उसके आपको आफ्टर इफेक्ट्स तो फेस करने पड़ेंगे। ठीक है, यानी इस मौसमियाती तब्दीली में जो है आप समझ रहे हैं कि हम इंसानों का सबसे बड़ा हाथ है। बिल्कुल ऐसे ही है। और जो ऐड मैं ये करना चाह रहा हूँ, जो आप आई एम रिटर्निंग बैक टू योर मेन क्वेश्चन कि इससे मरीन और कोस्टल लाइफ कैसे इफ़ेक्ट हो रही है, तो डेफिनेटली देखें समंदर के अंदर कुछ जोन होते हैं, ओशनिक जोन होता है, नैरेटिक जोन होता है, इसी तरह फ्रॉम टॉप टू बॉटम देयर आर सम जोन्स के जिसमें डिफरेंट सॉर्ट ऑफ मरीन लाइफ एग्जिस्ट करती है। कुछ कोरल एंड रीफ के करीब एग्जिस्ट करते हैं, कुछ इन द मिडल ऑफ द सी होते हैं जो आपके टारगेट स्पीशीज़ होते हैं, और देयर आर द पॉपुलेशन ऑफ सम सिटेशियंस जिसमें आपकी वेल्स, डॉल्फिन्स और डिफरेंट सॉर्ट ऑफ फिश के स्कूल्स होते हैं। जब साइक्लोन क्रिएट होता है तो दे लॉस देयर डायरेक्शंस, उनके स्कूल ग्राउंड्स तबाह हो जाते हैं, और इसका सेंटर जो है वो नीचे की तरफ से होता है, तो उससे आपके कोरल और रीफ्स की जो है ना उनकी तबाही भी। आपने अक्सर देखा होगा कि आप लोग साहिल पे जाते हैं, वहाँ कोई फिशिंग वेसल नहीं होता, लेकिन आप साहिल पे जाते हैं तो आपको कोरल्स और मछलियाँ और डिफरेंट चीज़ें वो मरी हुई पड़ी नज़र आती हैं, तो वो साइक्लोन्स के इम्पैक्ट होते हैं। और कोस्टल बेल्ट पे जो इम्पैक्ट होता है वो सी वाटर इंट्रूजन का होता है, क्योंकि मैंग्रोव के लिए फ्रेश वाटर बहुत ज़रूरी है। तो जो हमारे राइजोफोरा, उनकी डेथ से क्या नुकसान है, हम देखने वाले जाहिर सी बातें समझ देखें, अल्लाह ताला ने जो समंदर में जो जानें रहती हैं, अगर वो उनकी डेथ हो जाती है, वो अपनी ज़िंदगी गंवा देती हैं, तो इस पर इंसानी जानों पे क्या असर पड़ता है? देखें, हर कोई अपना रोल परफॉर्म कर रहा है। हम बचपन में स्कूलों में भी किताबों में हमने एक वो बायोडाइवर्सिटी की एक पूरी चेन पढ़ी होती है कि कोई चीज़ इसको खाती है, उसको खाती है, और वो पूरा एक साइकिल बनता है। उस साइकिल में से अगर आप 1-2 कंपोनेंट रिमूव कर देंगे तो पूरा साइकिल आपका डिस्टर्ब हो जाएगा। अल्लाह ताला ने कुछ फ़िश एम्बुलेंसेस बनाई हैं जो कि बीमार मछलियों को खा के फ़िश की हेल्थ को मेंटेन रखते हैं। देयर आर सम स्पंजेस और कोरल्स जो कि उसके वाटर को क्लीन करते रहते हैं। ईल्स हैं, डिफरेंट सॉर्ट ऑफ प्रोडक्ट्स हैं जो वाटर करंट्स को मेंटेन करते हैं। जब क्लाइमेट चेंज आता है तो वाटर का टेम्परेचर राइज़ होता है। जब टेम्परेचर राइज़ होता है तो बहुत सी नंबर ऑफ फिश पॉपुलेशंस या तो माइग्रेट कर जाती हैं या वो जो है ना उनकी डेथ हो जाती है। तो इसलिए हमें बहुत ज़रूरत है कि हम एक तो सस्टेनेबल फिशिंग प्रैक्टिसेस को अडॉप्ट करें, प्लांटेशन कवर को इंक्रीज करें, जिसमें मैंग्रोव सॉल्यूशंस दे अचूंता आ रहे हैं सॉल्यूशंस पे। जवाद साहब, वो आखिर में हम लोग कंक्लूजन जब रिमार्क्स ले रहे होंगे तो आपसे उस पर डिस्कस करेंगे। जवाद साहब, ताम भी गुफ्तगू बुधो पाया, जावेद साहब सॉरी जी जी जवाद साहब एक गाल कई त असांजो हथरादू में इनमें काफ़ी शयूं आहिनि, यानी असीं पाण बि जेको आहे नुक़सान जी तरफ़ वधी रहिया आहियूं, त छा अव्हां इन ॻाल्हि सां इतफ़ाक़ कंदव त वाकई में इहा बि हिकु हक़ीक़त आहे त ठीकु आहे मौसमियाती तब्दीली कुदरती थी सघे थी, पर उन सां गॾोगॾु इंसाननि जी बि वॾे पैमाने ताईं कोताहियूं आहिनि। जीअं तव्हां थोरी देरि अॻु में चयो त पाकिस्तान जूं पंहिंजे मुल्क जूं घटि कॉन्ट्रीब्यूशन आहे क्लाइमेट चेंज खे मुंहुं ॾियण में। ख़ासि करे कार्बन एमिशन्स में त असांजो घटि कंट्रीब्यूशन आहे, पर हिकिड़ो वरी जेको रिस्पॉन्सिव बिहेवियर जी ॻाल्हि जेकॾहिं कयूं ऐं जंहिं ॾांहुं जवाद साहब इशारो कयो त मजमूई तौर ते असांजो करिकुलम हाणे वारो उन खां आउट ऑफ बॉक्स लॻल आहे, जंहिंजे करे शायदि असां पंहिंजे नए नस्ल खे इहो सम्झाइण में अञा इहो करे कोन सघिया आहियूं त ही हिकिड़ी वॾी फिनामिना आहे जंहिंखे उन नस्ल खे ईंदड़ वधीक ख़तरनाक हवाले सां मुंहुं ॾियणो आहे। त मुंहिंजे ख़्याल में हुनजो वॾे में वॾो जेको सबबु थिए थो क्लाइमेट चेंज जे अंदरि उहो मेन मेड आहे। कुदरत जे तरफ़ां जेको हयातियाती निज़ाम असांखे ॾिनो पियो आहे उन में जेका हथ चुरांद इंसाननि कई आहे उनजो असांखे नुक़सानु नज़र अचे थो ऐं सॼी दुनिया जे अंदरि ईअं थियो, पर सॼी दुनिया वरी उनखे जंहिंखे अडाप्टेशन जो मरहलो चयो वञे थो त क्लाइमेट हिकिड़ो अनएविटेबल आहे, हिकिड़ो अणटर आहे, उहो थियणो आहे ऐं
हज़ारे सालनि खां माहौलियाती तब्दीली जो हिकिड़ो अंसर हलंदो रहंदो आहे। कंहिं ज़माने में तव्हां क़ुरान शरीफ़ जे ख़ुद आयतुनि जे अंदरि बि एॾा मिसाल मिलनि था जंहिंमां उन ज़माने जी मौसमियाती तब्दीलीअ जो अहवाल मिले थो। ऐं उन खां अलावा बि असीं ॾिसूं था त जीअं जीअं दुनिया तरक़ीअ ॾे वधी आहे त हुन अहिड़ा हिकिड़ा ग़ैर मौसर जेके तरीक़ा तरक़ीअ जा इस्तेमालु कया आहिनि जंहिंजे करे सॼो हयातियाती निज़ाम सॼी दुनिया उन करे परेशान। त उन में हिकिड़ो मसइलो हीअ आहे त ख़ासि करे जंहिं शइ जी पाण निशानदेही कयूं था त न सिर्फ़ु असांखे रिस्पॉन्सिव बिहेवियर जे तौर ते माण्हुनि खे बि आगाही ॾिनी वेंदी, पर साॻे वक़्तु सरकार जो बि तमामु वॾो हथु हूंदो आहे, किरदारु हूंदो आहे। त अहिड़ा प्रोग्राम खणी अची, मिसाल जे तौर ते सिंध कोस्टल डेवलपमेंट अथॉरिटी ठहियलु आहे, हिकिड़ी मुकमिल अथॉरिटी आहे, पर असीं ॾिसूं था केतिरनि ज़माननि खां उहा एॾी इनइफेक्टिव लॻल आहे। नतीजे में जेको हींअर असां चऊं पिया त कोस्टल जे एरियाज़ मां माण्हुनि खे कंहिं महफ़ूज़ मक़ाम ताईं खणी वञूं, थियणु ईअं खपंदो हो त हर सेफर एरिया जे अंदरि महफ़ूज़ जॻहियूं जेके हर ज़िले जे मेन हेडक्वार्टर्स जे अंदरि हुजनि थियूं, उते के अहिड़ा सेंटर डेवलप कया वञनि हा जिन खां डिज़ास्टर जे फौरी तौर ते ख़ासि करे साइक्लोन जे दौरान उन्हनि माण्हुनि खे महफ़ूज़ कयो वञे हा, उन्हनि खे माल मता उन्हनि जो महफ़ूज़ कयो वञे हा, त जीअं साइक्लोन वरी जॾहिं हलियो वञे त वरी माण्हू पंहिंजनि माॻनि मगाननि ते पंहिंजनि सही सिम सां। हींअर सरकार कुझु कोशिशूं कयूं आहिनि वक़्त खां पहिरीं, पर आउं सम्झां थो हिकिड़ो रेगुलर साइकिल आहे जेको डिज़ास्टर रिस्क मैनेजमेंट जो ऐं डिज़ास्टर मैनेजमेंट जो हूंदो आहे उनखे बरक़रार रखियो वञे। जीअं असां बांग्लादेश जॾहिं वियासीं ख़ासि करे डिज़ास्टर खे ॾिसणु, ठीकु आहे, त उते उन्हनि इन क़िस्म जा सेंटर ठाहिया आहिनि। उते छा थियो आहे त माण्हुनि जे मौत जी शरह बि घटि थी आहे, ऐं न सिर्फ़ु लॉस एंड डैमेज जी जेका जवाद साहब ॻाल्हि कई त उहो बि घटि थियो आहे। त कुझु शयूं असांजे पंहिंजे हथ में बि आहिनि जेके माण्हुनि खां वठी सरकार जो जेको किरदारु हूंदो आहे उहो तमामु अहम हूंदो आहे। ख़ासि करे नेशनल पॉलिसी क्लाइमेट चेंज जी मौजूदु आहे, सिंध जी क्लाइमेट पॉलिसी हींअर टेबल ते मौजूदु आहे, त उनखे हेठि खणी अचण जी ज़रूरत आहे माण्हुनि ताईं। ख़ासि करे WWF जा इदारा ॿिया इदारा ऑलरेडी उते कमु कनि पिया, ख़ासि करे कोस्टल बेल्ट। पर जवाब साहब हिते सॉरी मां इंटरफेयर कयां पई, छा तव्हांखे लॻे पियो त हुकूमत के सही कदम खणे पई? यानी असीं अक्सर ॾिसूं था त जॾहिं आफ़त अची मथां किरे पई या जीअं तव्हां हिन साइक्लोन जी पहिरीं अॻकथी कई वई त पोइ जेको आहे सरकार पंहिंजे हुन में अची वञे थी, इन खां अॻु में असांखे लॉन्ग टर्म प्लैनिंग में छा छा इंक्लूड करणु घुरिजे? जो जीअं हाणे तव्हां ॾिसो साइक्लोन जी प्रिडिक्शन कई वई त साहिली पट्टी ते जेका आबादी रहे पई उनखे फ़ौरन सां महफ़ूज़ मागनि जी तरफ़ रवानो कयो वियो, त छा उहे पोइ ज़ाहिर सी ॻाल्हि आहे डिस्टर्ब था थियनि ऐं सवाल था कनि त भई असांखां पुछियो बि नथो वञे, तव्हां हुकुम था जारी कयो ऐं असांखे खणी करे तव्हां ॿिए हंधि पहुचायो था। त लॉन्ग टर्म प्लैनिंग में छा इंक्लूड करणु घुरिजे? आफ़त जॾहिं पवे पई मथां पोइ असां जेको आहे एक्टिव थी वञूं पिया? जी जावेद साहब आवाज़ अचे पियो तव्हां वटि? जी जी, मुंहिंजे ख़्याल में त जेका मूं सवेर बि ॻाल्हि कई त असांजो हर ज़िले ते हिकिड़ी प्रिफरेंशियल डिज़ास्टर मैनेजमेंट अथॉरिटी डेवलप थियल आहे, पर उहा जीअं त हेठी सतह ते हुया ट्रिकल डाउन जंहिं स्पिरिट जे सां ठाही वई हुई, ऐं ख़ासि करे कोस्टल बेल्ट हिकिड़ो अहिड़ो बेल्ट आहे जीअं नासिर साहब ॿुधायो त साल जे ॿिनि टिनि मौसमनि में त उहो हर वक़्तु ख़तरे जे हेठि आबादी रहे थी। ऐं हींअर बि जॾहिं असीं फैक्ट्स वग़ैरह ॾिसूं था जंहिं तरीक़े सां माण्हू पंहिंजनि माॻनि मकाननि खां वापसि अची रहिया आहिनि त तमामु ॾुख जी हालत आहे। पर जेकॾहिं हिनखे रेगुलराइज़ेशन जे तौर ते अहिड़ी प्रैक्टिसिस कयूं वञनि जेके न सिर्फ़ु जीअं सॼी दुनिया जे अंदरि थियो आहे, मिसाल तौर फिलिपाइन जे अंदरि तव्हां ॾिसो उते बि साइक्लोन्स जी हिकिड़ी फ्रीक्वेंसी हुई, पर उन्हनि अहिड़े क़िस्म सां इक़दाम खया आहिनि, क़दम खया आहिनि जो हुननि लॉस एंड डैमेज ऐं सेफ्टीअ खे इंश्योर कयो त लॉस घटि थिए, ह्यूमन लॉस घटि थिए, माण्हुनि जा जेके असेट्स आहिनि, मिसाल तौर माण्हुनि जूं उते ॿेड़ियूं आहिनि, माण्हुनि जा उते घर आहिनि, उन्हनि जूं बिलोंगिंग्स आहिनि, कुझु को ज़ेवर या का शइ जेका थोरी घणियूं बचाए सघंदा आहिनि पंहिंजे ज़ाती ज़िंदगीअ लाइ, उहे बि लॉस थिए थी। त मुंहिंजे ख़्याल में हीउ तमामु वॾो कमु हूंदो आहे त उनखे हिकिड़ो त कैलकुलेट करण जी ज़रूरत आहे त केतिरो लॉस थी सघे थो। पर छा हिते इहा पॉइंट नथी अचे त हू फिलिपाइन जहिड़ा मुल्क जेके आहिनि या ॿियनि मुल्कनि जो तव्हां ज़िक्र कयो त उहे तरक़ी याफ़्ता आहिनि, पाकिस्तान हिकु थर्ड वर्ल्ड कंट्री आहे, हिनखे ॿियनि मसइलनि जो बि साम्हूं आहे, त उते क्लाइमेट चेंज जहिड़े मसइले खे मुंहुं ॾियण में काफ़ी ॾुखियाइनि जंहिंखे साम्हूं करिणो पवे पियो, या वाक़ई में हिते तव्हांखे नियत वग़ैरह नज़र नथी अचे त शयुनि खे प्रॉपरली रेगुलराइज़ कयो वञे? न, मुंहिंजे ख़्याल में त ॾिसो जिते देयर इज़ अ विल देयर इज़ अ वे। सही, दुनिया में जिते बि तकलीफ़ूं आयूं आहिनि, दुनिया उते इन्वेंशन्स कया आहिनि, पंहिंजो पाण खे माण्हुनि खे बचाइण जे लाइ कोशिशूं कयूं आहिनि। सॼी ख़ासि तौर ते तव्हां फिलिपाइन त ठीकु आहे थोरो डेवलप कंट्री जे धारा में अची वियो आहे हींअर, पर बांग्लादेश असीं ॾिसूं था वधि में वधि क्लाइमेट जो वनरेबल मुल्क आहे, पर हुनजे बावजूदि हुते हुननि
ख़ासि तौर ते साइक्लोन खां डिज़ास्टर रिस्क रिडक्शन जो जेको उन्हनि जो मॉडल आहे उहो सॼी दुनिया में पढ़ायो वञे थो। त सम्झां थो त असांखे न सिर्फ़ु उन मॉडल खे सम्झण जी ज़रूरत आहे ऐं पंहिंजे माण्हुनि जे लाइ ऐं नियत जे तौर ते बि करण जी ज़रूरत आहे, छो त साॻियो असां जो मुल्क आहे जिते ॾुखिया ॾुखिया दुनिया जा जेके कम आहिनि असांजो मुल्क करे थो, हुन में सॼी दुनिया सां कॉम्पीट करे थो। ईअं न आहे त असांजे मुल्क जे अंदरि माण्हुनि में का महिनत जी का एफर्ट जी खोट आहे, पर असां जॾहिं प्रायोरिटीज़ जी ॻाल्हि कयूं था ऐं डिज़ास्टर जे अंदरि बि असां ॾिसंदासीं त डिज़ास्टर मैनेजमेंट जी जेका बजट जी एलोकेशन आहे उहा का एतिरी वधीक न आहे। असांखे ख़बर न आहे त हींअर हुन में छा रखियो वियो आहे, पर इनखे सॼी दुनिया हिन दफ़े ईअं कयो आहे त क्लाइमेट रिस्पॉन्सिव फाइनेंस जो मॉडल शुरू थियो आहे त मुल्क जेके आहिनि ख़ासि करे पाकिस्तान जे अंदरि सूबनि जे अंदरि बि इन क़िस्म जो मॉडल वधाइणो पवंदो त क्लाइमेट रिस्पॉन्सिव बजटिंग थिए, छो त हाणे सॼी दुनिया सम्झे थी त क्लाइमेट ई वॾे में वॾो मसइलो आहे जंहिंसां हुनखे मुंहुं ॾियणो आहे, जेको हुनजो क्लाइमेट ई असांजो वॾो एनिमी आहे जेकी असांखे। ठीकु आहे, तव्हां रिस्पॉन्सिव बिहेवियर जी ॻाल्हि कई, रेगुलराइज़ेशन जी ॻाल्हि कई ऐं जेके प्रोविंशियल लेवल ते पंहिंजी डिज़ास्टर मैनेजमेंट अथॉरिटी ठहियल आहे उनखे एक्टिव थियण जी शदीद ज़रूरत आहे। ऐं नासिर साहब भी मौजूद आहिनि, जावेद साहब उन्हनि सां बि ॻाल्हि ॿोल कयूं था। जावेद नासिर साहब, तव्हां ॻाल्हियूं ॿुधियूं जावेद साहब जूं बि, उन्हनि कुझु रिकमेंडेशन्स बि ॾिनियूं ऐं कुझु पॉइंट्स खे बि उन्हनि हाईलाइट कयो, कुझु मुल्कनि जो बि उन्हनि मिसाल ॾिनो। त हाणे कजे छा आहे, ॿियो तव्हां इहो बि ॿुधाइजो त क्लाइमेट चेंज मौसमियाती तब्दीली खे आम माण्हू खे कहिड़े कॉन्टेक्स्ट में सम्झणु घुरिजे? यानी हू अक्सर करे ईअं चयो वेंदो आहे त यानी ठीकु आहे तूफ़ान बरसातूं ॿोॾि अचे थी, वरी माण्हुनि जी लट पलाण शुरू थिए थी, पर इहा शइ सीरियस केतिरी आहे ऐं हिकु आम माण्हू जो छा किरदारु हुजे थो, आम माण्हू उनखे कहिड़े कॉन्टेक्स्ट में उनखे खपे त उन शइ खे सम्झे? मां सम्झां थो त जेको तब्दीली आहे उहा माण्हू जे जेको आहे उनजो ज़िंदगी मौत जो मसइलो आहे। सही, उन्हनि जो टॉप प्रायोरिटी हुजणु खपे त हुनखे असां सम्झूं। जिते असां हुकूमत जी ॻाल्हि कयूं था या ॿियनि इदारनि जी ॻाल्हि कयूं था, यूनिवर्सिटी जी, रिसर्च जी, एकेडमी जी, क्लाइमेट चेंज जो था हिन में असां कंहिं बि हिकिड़े शोबे या सेक्टर खे नथा अची सघूं ऐं हिनखे सभिनी मज़बूत अमली तौर कमु करणो पवंदो, छाकाणि त ही तव्हांजे मुंहिंजो क्रॉस कटिंग सब्जेक्ट आहे ऐं रुगो जीअं असां वटि क्लाइमेट चेंज पॉलिसी फेडरल गवर्नमेंट जी क्लाइमेट चेंज पॉलिसी बि ताज़ो ठही आहे, पर हाणे असुल चैलेंज इहो आहे त उहे पॉलिसी ते ग्राउंड ते कीअं असां इम्प्लीमेंट कयूं त पंहिंजो आम माण्हू खे हुनजो फ़ाइदो थो छॾे। क्लाइमेट चेंज में ॿ टर्मिनोलॉजीज़ घणियूं यूज़ थींदियूं आहिनि, हिकिड़ो आहे एडाप्टेशन ऐं ॿियो मिटिगेशन। एडाप्टेशन जेके उहे मुल्क जेके क्लाइमेट चेंज जा विच में आहिनि, क्लाइमेट चेंज में कॾहिं नंढो कंट्रीब्यूशन कोन्हे को, कंट्रीब्यूशन घणो डेवलप जेके तरक़ी याफ़्ता मुल्क आहिनि उन्हनि जो आहे। त असांजा मुल्क जेके पाकिस्तान जहिड़ा तरक़ी पज़ीर मुल्क आहिनि उहे क्लाइमेट सभ खां वधीक मुंहिंजा ख़बर पाकिस्तान जेके टॉप 10 कंट्रीज़ आहिनि जेके क्लाइमेट चेंज में मुताबिक़ कनि था हुन में 5 नंबर ते आहे। जी नासिर साहब, तव्हां थोरो आवाज़ क्लियर न पियो अचे, ऐं कोशिशि कंदासीं तव्हां थोरो इन शइ खे सही कयूं असीं त तेसि ताईं सॉल्यूशन की तरफ अची वञा थी। जवाद साहब, जैसे आप भी पहले सॉल्यूशंस की बात कर रहे थे और आप जैसी ऑर्गेनाइजेशंस, बल्कि ये सवाल मैं जावेद साहब से भी पूछना चाहूँगी, तो जैसे आप जैसी ऑर्गेनाइजेशंस हैं, WWF जैसे काम कर रही है, और सॉल्यूशंस अब होने क्या चाहिए? क्या लॉन्ग टर्म प्लानिंग पे ज़्यादा हमारा फोकस होना चाहिए? और जैसे आम आदमी के लिए नासिर साहब ने बड़ी अच्छी बात की कि उनको किस कॉन्टेक्स्ट में समझना चाहिए कि ये ज़िंदगी मौत का मामला है, तो सॉल्यूशंस पे आप क्या जो है कहेंगे? बहुत मैं बिल्कुल सेकंड करूंगा नासिर साहब की बात को भी और जावेद साहब की बात को भी, दोनों ने बिल्कुल वैलिड पॉइंट्स किए हैं। पहले तो जावेद साहब की बात की हमें बहुत ज़रूरत है कि डिज़ास्टर रिस्पॉन्स के लिए जो है ना हम लोगों के अंदर अवेयरनेस रेस करें, कम से कम लोगों को ये पता हो कि हाउ टू सेव देयर लाइफ्स इफ़ देयर इज़ एनी सॉर्ट ऑफ डिज़ास्टर सिचुएशन केम अप। उसके लिए जो सॉल्यूशंस हैं वो देखें, सबसे बेसिक जो सॉल्यूशन आप जिसकी बात कर सकते हैं ना वो है नेचर बेस्ड सॉल्यूशन। आपने इसी इन्वायरमेंट के अंदर रहते हुए उसके लिए आपने एक नेचर बेस्ड सॉल्यूशन उनको प्रोवाइड करना है। कोई अलग से कोई चीज़ लाना या वो करना, लो कॉस्ट सॉल्यूशंस हो और नेचर बेस्ड सॉल्यूशन हो, ये दो बड़ी मेन ऑप्शंस हैं।
ठीक है। या तो वो नेचर बेस्ड सोल्यूशन इतना हाई कॉस्ट उसमें इन्वॉल्व ना हो कि उसको कोई कम्युनिटी कर ना तो सके। यहाँ पे क्या रिस्पॉन्सिवनेस की बात ज़्यादा आ रही है, या हम जो है उसको दूसरे पॉइंट ऑफ व्यू से देखें? यानी हम देखते हैं कि जैसे डिजास्टर आता है हमारी हुकूमत रिस्पॉन्सिव हो जाती है, लोगों को यहाँ से उठाना और उनको सेफ, जी बिल्कुल। अभी ये एक तो solution है टेक्नोलॉजी नहीं, टेक्नोलॉजी का देखें ज़माना है, सिस्टम बनाना जी पड़ेगा। क्लाइमेट रेजिलियंस सिस्टम बनाना पड़ेगा, क्योंकि जब तक देखें कार्बन की जैसे बात हो रही थी कि कार्बन सिक्वेस्टर्स की हमें बहुत ज़रूरत है, लेकिन जो दरख्त जिस तादाद में अभी तक कट चुके हैं उसको दोबारा से उस लेवल तक आने के लिए कि वो एज एन एक्टिव प्लेयर दोबारा अपना किरदार अदा कर सके। देखें ना, एक सिंपल सा फिनोमेना है कि अगर आप कार्बन ऑफसेटिंग भी करते हैं, हम अपने जो है ना वो एनडीसीज़ में भी बड़े कमिट करते हैं, कॉप है, पेरिस एग्रीमेंट है, क्योटो एग्रीमेंट है, हम बड़ी बड़ी कमिटमेंट्स करते हैं कि हम इस को रिड्यूस करेंगे, हम इतने प्लांट्स लगाएंगे, हम सब कुछ करेंगे, लेकिन डेफिनेटली उस दरख्त को, उस पौधे को पनपने में, बड़ा होने में इट विल टेक सम टाइम। और जब तक वो उस लेवल पे पहुंचेगा, क्योंकि जो आप पहले काट चुके हैं 100-100, 200 साल उम्रों के दरख्त जो आप काट चुके हैं अपने रोड्स बनाने के लिए या वो बनाने के लिए, वो जिस लेवल पे जाके कार्बन सिक्वेस्ट कर रहे थे, वो तो अब आप उस लेवल पे पहुंचने में आपको दोबारा वो अरसा दरकार होगा। और अब जबकि आप इस चीज़ से अवेयर हैं कि हाँ अब तो सैलाबों ने भी आना है और अब तो तूफ़ानों ने भी आना है, तो उसके लिए आपको तैयारी करनी पड़ेगी। तैयारी करने के लिए आपको नेचर बेस्ड सॉल्यूशंस पे, आपने लास्ट ईयर के फ्लड्स के अंदर सिचुएशन देखी थी कि जब जो आपके रिवर बेल्ट के ऊपर एरियाज़ थे जो हाईली जो है ना फ्लड प्रोन एरियाज़ थे, वहाँ पे लोगों ने अपनी बिल्डिंग्स बनाई हुई थी, और जब पानी आया तो वो तो अपना रास्ता बना के वहाँ से निकल जाता है, और आपने देखा कि कितनी बिल्डिंग्स डिस्ट्रॉय हो गई। तो इसमें WWF डिफरेंट नंबर ऑफ प्रोजेक्ट्स कर रहा है। अभी हमारा बड़ा प्रोजेक्ट आ रहा है, वी आर गोइंग टू इम्प्लीमेंट दैट इन कपल ऑफ मंथ्स, के जिसमें हम एक छोटे स्मॉल पॉइंट्स बना रहे हैं उन्हीं रिवर्स के रास्ते पे, क्योंकि अभी ये सेम सिचुएशन तो अब और ज़्यादा वर्स्ट होती जाएंगी फ्रॉम टाइम टू टाइम। ऐसा नहीं है कि ये चीज़ें कम होती जाएंगी, और बढ़ती जाएंगी। ऑलरेडी प्रेडिक्टेड है कि हर 10 सालों में जो सैलाब आ सकता है। बिल्कुल बिल्कुल ऐसे ही है। उसके अलावा फिर आप जो कम्युनिटी को आप देते हैं वहाँ पे उनके लिए तैयारियों में आप उनके लिए एलिवेटेड प्लेटफॉर्म्स बना सकते हैं। अभी जैसे हमारे केटी बंदर और उसकी कम्युनिटी है, वी एज अ WWF हम इतने बड़े पैमाने पे काम जो है ना, इसके लिए हमें डेफिनेटली वी नीड सपोर्ट फ्रॉम द गवर्नमेंट ऑर्गेनाइजेशंस। हम कुछ प्रोटोटाइप्स करते हैं, एलिवेटेड प्लेटफॉर्म्स ऑलरेडी हम अपनी कोस्टल कम्युनिटीज़ को दे रहे हैं। हम डिफरेंट डिज़ास्टर रिस्पॉन्स यूनिट्स बना रहे हैं जिसमें कम से कम उन्हें वो फर्स्ट एड एट द टाइम मिल जाए अगर वो खुदा ना खास्ता किसी फ्लड तो आप लोगों के साथ जाके कैसे इंटरेक्ट करते हैं? क्या आप अवेयरनेस देते हैं? जी बिल्कुल, कैसे ये मदद करते हैं? देखें, एक तो अवेयरनेस के भी डिफरेंट स्टेप्स हैं। ठीक है, उसमें आप सेलिब्रेशन ऑफ स्पाइक डेज करते हैं, जो भी हमारे माहौलियात के हवाले से रिनोन्ड दिन है उनको हम सेलिब्रेट करते हैं और जाके विद इन कम्युनिटीज़ करते हैं, ताकि वहाँ के लोग रहने वाले, ऐसा नहीं है, ट्रेडिशनल नॉलेज बहुत स्ट्रॉन्ग है। आप अगर कम्युनिटी से बात करेंगे ना कि ये मसला है आपका और इसका क्या हल है, तो वो आपको वो हल भी खुद ही बताएंगे, क्योंकि वो वहाँ पे रहने वाले हैं, उस चीज़ से गुजर रहे हैं, वो हमसे ज़्यादा बेहतर जानते हैं। अच्छा। मसला उनको भी पता है कि क्या है, लेकिन वो रुकने को इसलिए तैयार नहीं है कि उनके पास कोई अल्टरनेट मौजूद नहीं है। अगर आप उनको अल्टरनेट दे देते हैं, मैं आपको एक छोटी सी मिसाल से साबित करता हूँ। हमारे कोस्टल बेल्ट में इंडस डेल्टा क्रीक में कुछ गांव हैं जिनको पता है कि मैंग्रोव की क्या अफादियत है, वो हमें एज अ फ्रंट लाइन बैरियर जो है तूफानों से बचाता है। अगर सैलाब आता भी है तो उसकी रूट्स का जो स्ट्रक्चर है वो उसको डिसबर्स कर देता है और पानी का जोर टूट जाता है। लेकिन वो मजबूर हैं कि वो अपने ऊँटों को और बकरियों को वो मैंग्रोव खिलाएं, क्योंकि उन्होंने उनको भी पालना है। आप उनको अल्टरनेट प्रोवाइड करें। मैं बस एक आपके 2 मिनट और लूँगा, क्योंकि अगर वो उसको हमने उनको अल्टरनेट प्रोवाइड किया, हमने उनके लिए स्मॉल स्केल एक्वाकल्चर बनाया और एग्रीकल्चर के लाइव स्टॉक की फीडिंग के लिए हमने उनको सोन ग्रास की, जो कि लोकली वो भी हमें उन्होंने ही मशवरा दिया कि यहाँ पे सोन ग्रास उगती है और हमारा जानवर खा लेता है, तो उसकी हमने कल्टीवेशन करी। उससे अल्टीमेटली हुआ क्या कि मैंग्रोव पे प्रेशर रिड्यूस हो गया। तो हमें अवेयरनेस रेस करने की जरूरत के साथ साथ ना अल्टरनेट प्रोवाइड करने की बहुत जरूरत है। इंटरेक्शन के आप देखें कैसे कि आप कह रहे हैं कि वो ऑलरेडी अवेयर है, उनको पता है सॉल्यूशंस का भी, बात ये है फंडिंग के आप कम्युनिकेशन, फंडिंग, इंटरेक्शन, इसकी सबसे ज्यादा जरूरत है। जावेद साहब, सिंध कम्युनिटी फाउंडेशन जेडी ऑर्गेनाइजेशन भला छा कम कन पई, वसी WWF से भी गाल करे वरती से तवा की मदद कयो पया माण्हुनि जो क्लाइमेट चेंज जे हवाले सां? जी असां हिकिड़ो त जिते डिजास्टर ईंदो आहे उते माण्हुनि सां गॾु आहियूं। अॼु बि असांजी टीम आहे कच्छ जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में। असांजी कोशिशि आहे त जेके कैंपूं सरकार क़ाइमु कयूं उते असांजी टीम पहुचे उते जी मदद करे सरकार सां गॾोगॾु माण्हुनि जी, त जीअं फौरी तौर ते जेके डिजास्टर जा तौर तरीक़ा उन्हनि खे मैनेज करे सघिजे। ॿियो त लॉन्ग टर्म जे तौर ते असां ख़ासि करे उन्हनि जी जेका सलाहियत आहे डिजास्टर खे रोकण जी या
जेका हींअर ॻाल्हि कई जवाद साहब, उन खां अलावा उन में एड कंदुसि ख़ुदि जेको तमर जा वण आहिनि उहे तमामु वॾो हिकिड़ो सासो आहिनि असांजे बिल्कुलु कोस्टल बेल्ट छो त उहे माण्हुनि जो गुज़रान उन ते ई थी वियो आहे उन्हनि जे कटण ते, तॾहिं त उन ते हिकिड़ा मुकमिल कानून ठहियल आहिनि। अंग्रेज़नि वारे ज़माने खां वठी उहे कानून मौजूदु आहिनि, पर जीअं त उन्हनि कानूननि ते अमल दरामद घटि आहे, नासिर साहब सिकन कंदो, सिंध फॉरेस्ट एक्ट 1927 जो आहे ऐं उन जे अंदरि हिकिड़ियूं सख़्तु सज़ाऊं आहिनि त को बि माण्हू जेकॾहिं रिवराइन फॉरेस्ट ऐं कोस्टल फॉरेस्ट सां हथ रांदि कंदो त उन जूं सज़ाऊं आहिनि। पर असीं ॾिसूं था त असांजो जेको फॉरेस्ट खातो आहे उहो उन जी अमल दरामद में नाकाम वियो आहे, जंहिंजी निशानदेही जवाद साहब कई त उन्हनि खे ख़बर आहे त कमर जा वण केतिरा मुफ़ीद आहिनि, उहे इंसानी ज़िंदगी खे बचाइण जे लाइ, हिदायत जे लाइ ऐं फ़ज़ा खे बहितर रखण जे लाइ, पर जीअं त उन्हनि वटि मुतबादिल गुज़रान जा ज़रिया घटि आहिनि, जंहिंजे करे त मुंहिंजे ख़्याल में हिकिड़ो ई ॿियो ख़ासि करे गर्मीपद जे वधण सां जेको सिहत ते असरु पइजी रहियो आहे, ख़ासि तौर ते औरतुनि जो, असांजो घणो कमु क्लाइमेट ऐं औरतुनि जी सिहत जे हवाले सां रहियो आहे। असां हींअर खां हिकिड़ो प्रोग्राम शुरू करे रहिया आहियूं 6 जे 3 सालनि ताईं, जंहिंमें उन्हनि औरतुनि खे न सिर्फ़ु टेम्परेचर जे वधण जे दौरान जेके सिहत जा मसइला दरपेश आहिनि उन्हनि जी मालूमात ॾिजे ऐं वरी सरकार जे इदारनि सां लाइ विकिर कजे त जीअं उहे फौरी तौर ते। यानी तव्हां सिंध जे मुख़्तलिफ़ ज़िलनि में एक्टिव रहो था, जिते जिते का अहिड़ी आफ़त अचे थी त तव्हां उते पहुची पुॼी वञो पिया, ईअं ई आहे? ऐं तव्हां छा सरकार सां जेकॾहिं हू प्लानिंग करे पई या क्लाइमेट रेज़िलिएंट सिस्टम को इंट्रोड्यूस करणु चाहे पई त छा तव्हां उन्हनि खे रिकमेंडेशन ॾियण में बि एक्टिव रहो था? हाँ बिल्कुलु, सलाह मशवरो जेका जी क्लाइमेट चेंज पॉलिसी ऐं डिज़ास्टर रिस्क रिडक्शन जा जेके एक्शन प्लान ठहिया आहिनि सिंध लेवल ते ऐं इस्लामाबाद लेवल नेशनल लेवल ते, उन जो बि असीं पार्ट रहिया आहियूं। असां वरी कम्युनिटी मां बि उहे वॉइसिस जेके आहिनि से गॾु करे सरकार ताईं पहुचाए, ठीकु आहे, तव्हां उतां जी औरतुनि खे बि उन्हनि में बि आगाही ॾियो था, तमामु सुठी ॻाल्हि आहे। ठीकु आहे, ठीकु, जावेद साहब असां वटि टाइम एतिरो कोन आहे, नासिर साहब जी आवाज़ बि जेको आहे जो क्लियर कोन पियो अचे, सो बहरहाल ॾाढा सुठा सॉल्यूशंस तव्हां महिमाननि असांखे ॿुधाया ऐं तव्हां जहिड़ियूं ऑर्गेनाइज़ेशंस कीअं कमु कनि पियूं। हुकूमत ते त नाज़रीन असीं अलॻि तनक़ीद कंदा आहियूं। जवाद साहब, जावेद साहब, नासिर साहब, आप तीनों मेहमानों का बहुत शुक्रिया, तव्हां टिनी मेहमान जी वॾी महिरबानी। त नाज़रीन असीं हिकु नंढड़ी सी कोशिशि कईसीं त थोरी इन शइ ते, इन मौज़ू ते बि ॻाल्हि ॿोल थियणु तमामु ज़रूरी आहे। जीअं नासिर साहब ॾाढी अहम ॻाल्हि कई त हीअ हिकु आम माण्हू भला हिनखे कहिड़े कॉन्टेक्स्ट में ॾिसे, छो त मौसमियाती तब्दीली नाज़रीन ज़िंदगी ऐं मौत जो हाणे मसइलो बणिजी चुको आहे। तव्हां हालिया हे जेके सैलाब आया आहिनि, ॿोॾि आई आहे, इन जो अंदाज़ो तव्हां इन मां लॻाए सघो था ऐं ॿिया तमामु सुठा सॉल्यूशन्स असांखे महिमाननि ॾिना। नेचर बेस्ड सॉल्यूशन जी जवाद साहब ॻाल्हि कई ऐं लो कॉस्ट यानी घटि ख़र्च वारे जी, ऐं उनखां अलावा उन्हनि तयारी जी बि ॻाल्हि कई त असांजी तयारी जेको आहे मुकमल हुजणु घुरिजे। ऐं या जीअं जावेद साहब बि मुख़्तलिफ़ मुल्कनि जा मिसाल ॾिना त हुननि कहिड़नि शयुनि खे कंट्रोल करण जी कोशिशि कई, लॉस ऐं डैमेज खे, यानी जेको नुक़सानु थिए थो उन्हनि खे हुननि कीअं रेगुलराइज़ करण जी कोशिशि कई। सो बहरहाल तमामु ज़रूरी आहे इनखे सम्झणु ऐं अलाह साईं ख़ैरु कंदो ही जेके अॻकथियूं कयूं वञनि पियूं ऐं कोशिशि करे हुकूमत सरकार खे बि खपे त पंहिंजा वक़्ताइता क़दम खणे, पंहिंजी पूरी तयारी जेको आहे मुकमल रखे ऐं माण्हुनि खे बि खपे त हू बि सरकार सां कोऑपरेट कोऑर्डिनेट कनि ऐं सरकार खे बि खपे त हू माण्हुनि जूं जेकी डिमांड्स आहिनि पूरियूं करे उन्हनि खे ॿुधे ज़रूरु। जीअं जवाद साहब ॻाल्हि कई हिकु तमामु अहम, त उन्हनि जॾहिं इंटरेक्शन कयो ऐं जिते वञी करे आगाही ॾियनि था उन्हनि माण्हुनि खे बि ख़बर आहे त छा छा सॉल्यूशन्स थियनि था ऐं छा छा थियणु घुरिजे। सो इजाज़त त न वठंदसि, पर हिकु शॉर्ट कमर्शियल ब्रेक वठंदासीं, उनखां पोइ बि हिकु तमामु घणो अहम मौज़ू आहे उन ते ॻाल्हि ॿोल कंदासीं। हिकु शॉर्ट ब्रेक कमर्शियल खां पोइ हाज़िर थियूं था। वेलकम बैक नाज़रीन। जीअं तव्हांखे ख़बर आहे त हिकु तरफ़ मौसमियाती तब्दीली जी असीं ॻाल्हि कयूं पिया, ॿिए तरफ़ उन जा जेके पवंदड़ असर आहिनि, जीअं तव्हां ॾिसो था त गर्मी जी शिदत में इज़ाफ़ो थींदो वञे पियो ऐं जंहिं सबबु हीट स्ट्रोक जा ख़तरा जेके आहिनि पंहिंजी जॻह ते बीहनि था ऐं असीं ॾिसूं था त जॾहिं गर्मी जी शिदत में इज़ाफ़ो थिए थो त उन जा केतिरा वॾा नुक़सान थियनि था ऐं गॾोगॾु असीं ॾिसूं था त हार्ट अटैक बि जेको आहे, हार्ट अटैक बि तमामु घणो उन जी शरह में इज़ाफ़ो असांखे थींदे नज़र अचे थो। सो उन ते बि अॼु असां सां गॾु वीडियो लिंक ते मौजूदु आहिनि डॉक्टर मुमताज़ बलोच, जेके डाउ यूनिवर्सिटी ऑफ हेल्थ साइंसिस डाउ हॉस्पिटल जा जेके आहिनि एमरजेंसी हेड आहिनि। उन्हनि सां ॻाल्हि कंदासीं त जॾहिं अहिड़े क़िस्म जी सिचुएशन अचे थी, जीअं तव्हां ॾिठो त हिन हफ़्ते साइक्लोन्स जी अॻकथी कई वई हुई, साइक्लोन्स खे प्रिडिक्ट कयो वियो हुयो, सामूंडी तूफ़ान खे जंहिं नतीजे में बरसातूं पइजी सघनि पियूं ऐं सिंध हुकूमत पारां मुख़्तलिफ़ हॉस्पिटल्स में जेको आहे एमरजेंसी बि लागू कई वई हुई। त डॉक्टर साहब सां असीं ॻाल्हायूं था त जॾहिं अहिड़े क़िस्म जी सिचुएशन थिए पई त फ़ौरी तौर ते कहिड़ा उपाउ वठणु घुरिजनि। डॉक्टर साहब अस्सलाम वालेकुम।
वालेकुम सलाम। वॾी महिरबानी तव्हां जेको आहे टाइम ॾिनो डॉक्टर साहब। अॼुकल्ह असीं ॾिसूं था त गर्मी जी शिदत में अलॻि इज़ाफ़ो थिए पियो, सामूंडी तूफ़ाननि जी अॻकथी हिकु अलॻि जेको आहे हिकु तरफ़ स्टैंड करे थो मौज़ू, ऐं उहो बि तमामु घणो सीरियस आहे। पर असांखे थोरो ॿुधाइजो क्विकली सॉल्यूशन्स जी तरफ़ या अचणु चाहींदसि त जॾहिं गर्मी जी शिदत में इज़ाफ़ो थिए थो, को माण्हू अचानक सां किरी पवे पियो त उते फ़ौरन जेको आहे छा करणु घुरिजे, ऐं हार्ट अटैक जहिड़ियूं बीमारियूं बि जेके आहिनि, हार्ट डिज़ीज़िस असीं चऊं त तमामु घणियूं वधी वियूं आहिनि, छा कारण आहिनि ऐं छा करणु घुरिजे? जी बिल्कुलु, ही जेको बि इफेक्ट आहे, जेको आहे गर्मी पद जेको वधे थो, इहो ग्लोबल वार्मिंग जा असरात आहिनि जेके सॼी दुनिया में मुख़्तलिफ़ मुल्कनि में थियनि था। उन में हिकिड़ो पाकिस्तान बि आहे, मोस्ट अफेक्टेड कंट्री, जंहिंमें लास्ट ईयर अवां ॾिठो त शदीद बारिशूं थियूं। ऐं हिन साल जेका गर्मी पद जेको वधियो आहे, ख़ासि करे कराचीअ में अप्रैल ऐं मार्च में, ऐं मई में बि गर्मी तमामु घणी हुई। इवन हिन जून जे महीने में बि कल्ह ताईं बि तमामु घणी गर्मी हिते 40 जे क़रीब हो सेंटीग्रेड टेम्परेचर तक़रीबन। सिंध जे ॿियनि शहरनि में बि गर्मी तमामु घणी आहे। जॾहिं गर्मी ईंदी आहे हिन में कुझु एहतियाती तदाबीर वठणु घुरिजनि, जहिड़ो का आहे त पाणी जो इस्तेमालु घणो कजे, जे ॿाहिरि उस में वञे त मथे ते रुमाल, कपिड़ो या केप टोपी पाइजे, उन खां बचाव कजे। जे कमु कार जेके कनि था असांजा जेके आहिनि ॿाहिरि उस में जेके बि आहिनि, ज़मीनूं ते हारी कनि था, ॿिया मज़दूर कनि था ॿाहिरि, त ख़ासि करे जंहिंमहिल शदीद गर्मी आहे 12 बजे खां पोइ 3 बजे जे विच में, त के वण हेठां या शेड हेठां वेही रहनि ऐं पाणी जो इस्तेमालु घणो कनि। पर कंहिंखे अगरि गर्मी थी लॻी वञे, घणी पसीनो घणो अचे, मथे में सूर थिए, सुस्ती कमज़ोरी थिए, त हिकदमि छांव जे हेठां ईंदा, या त के वण हेठां वेहंदा, के घर में छत जे हेठां बिल्डिंग जे हेठां वेहंदा, पाणी जो इस्तेमालु कंदा या मथां पाणी हारींदा, त उन मां गर्मीअ जा असरात घटि थींदा, कमज़ोरी बि घटि थींदी। इहे त हल्का असरात। पर जॾहिं कॾहिं कॾहिं ईअं थींदो आहे शदीद गर्मीअ जे करे हार्ट बीट वधी वेंदी आहे, उल्टी, मथे जो सूर वधी वेंदो ऐं माण्हू बेहोश थियणु शुरू थींदो आहे, पसीनो न ईंदो, स्किन रेड थी वेंदी आहे। त उन में बि इहो ई आहे त फौरी हॉस्पिटल सां रुजू कनि, पाणी जो इस्तेमालु घणो कनि ऐं उतां जेका जॻह गर्म आहे उतां उनखे हटायो। ठीकु आहे, पर फ़ौरन सां डॉक्टर साहब इहो त हिकिड़ी कॉमन ॻाल्हि आहे त पहिरीं सभ खां पहिरीं एम्बुलेंस खे कॉल करणु घुरिजे या फ़ौरन सां हॉस्पिटल में जेको आहे उन माण्हू खे एमरजेंसी में पहुचाइजे। पर को माण्हू जेकॾहिं भरिसां बीठो आहे त उते जेसि ताईं एम्बुलेंस पहुचे या गाॾी जो बंदोबस्तु थिए, त फौरी तौर ते भरिसां बीठल माण्हुनि खे छा करणु घुरिजे जेकॾहिं को माण्हू अचानक सां गर्मी सबबु किरी पवे पियो? त हुनखे फौरी जेको आहे न शेड जे अंदरि, छांव जे अंदरि, किथे बि जेको आहे कमरे में, हाल में, वण हेठां बिल्कुलु उस मत साइड करेसि। उन खां पोइ हुनखे पाणी पीआरे जे होश में आहे ऐं मथां पाणी हारे हुजे त बहितर आहे। हुनजे शावर मथां बाल्टी या कुजे सां पाणी हारेसि, या कपिड़ो आलो करे हुनजे आर्मपिट में, छाती ते, पेरनि ते, ॿाहुनि जे मथां या गले वटि पाणी कपिड़ो आलो करे रखे, जीअं हुन त गर्मीअ जा असरात ऐं बुखार जा असरात घटि थियनि। थींदो ईअं आहे जो कॾहिं कॾहिं हीट स्ट्रोक जे करे ब्लड प्रेशर, जेको आहे ॻाल्हि के दिलि जो आर्ज़ो जेको थिए थो, हीट स्ट्रोक जे करे कॾहिं कॾहिं ब्लड प्रेशर हाई थी वेंदो आहे, उन में हार्ट अटैक या फाली जा चांसिस बि वधी वेंदा आहिनि। त इन करे पाणी जो इस्तेमालु घणो कजे, कपिड़ा लूज़ लाइट कलर जा पाइजनि ऐं जेको आहे वेंटिलेटेड होम में या छांव जे अंदरि भेजनि कमु करणु घुरिजे। तमामु बहितरीनु तव्हां पॉइंट्स खे हाईलाइट कयो ऐं सॉल्यूशन्स बि ॾिना माण्हुनि खे। वॾी महिरबानी डॉक्टर साहब। तव्हां डॉक्टर मुमताज़ बलोच नाज़रीन असां सां गॾु मौजूदु हुया, जिन चयो त पाणी जो वधि खां वधि इस्तेमालु करणु घुरिजे, न त हीट स्ट्रोक जे नतीजे में हार्ट अटैक जा चांसिस बि तमामु घणा हुजनि था। सो बहरहाल इजाज़त ॾींदा, मुलाक़ात थींदी ईंदड़ हफ़्ते। पंहिंजो तमामु घणो ख़्यालु रखंदा। अल्लाह हाफ़िज़।